लिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मनजाना व कुर्रत उयूनना व वसीलतना इलल्लाह व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मिनल मुअ्मिनीन रिजालुन सदक़ू मा आहदुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़दा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर व मा बद्दलू तब्दीला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना
व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंचाए गुलज़ारे अहमदी। सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो, मोहब्बत वारा दोस्तो, नीह वारा नौजवानो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जो करम इनायत एहसान जै असां अव्हां खे हिन रूह परवर अज़ीम तर इज्तिमा में शमूलियत जी सआदत नसीब फरमाई, जंहिंजी सिदारत असांजा कामिल मुर्शिद वली इब्न वली, आलिम इब्न आलिम, कामिल इब्न कामिल हजरत किबला सजन साईं दामत इनायतहू अलैना जन फरमाए रहा हुआ। हेतिरन आलिमन सगोरन जूं दस्तारूं थियूं, कुरान पाक जे हाफ़िज़न जूं दस्तारूं थियूं। इहो सभु अल्लाह ताला जे प्यारन जो फैज़ आ। उन्हनि जी दीन सां दिलचस्पी आ, उन्हनि जे क़ल्बी अनवार जी रोशनी आ। अल्लाह ताला खां मूं गुनहगार जी अव्हां जी दुआ आहे हुजण खपे त अल्लाह ताला असांजे कामिल मुर्शिद जे वजूद मसूद खे, संदन खानदान खे, संदन अक़ीदत मंदन खे, संदन सचन मुहिबन ऐं परवानन खे क़यामत ताईं आबाद ऐं शाद रखे। मूंखे ॿुधायो वियो त अॼु हिन प्रोग्राम में तव्हां जो मौज़ू आहे सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु अरदाह जी शहादत ते कुछ अर्ज़ करण। मूंखां बाद ब मुक़र्रिर ऐं ख़तीब बि आहिनि, उहे बि तव्हां सां ख़िताब कंदा। मां इन ई मौज़ूअ खे नज़र में रखंदे ऐं अव्हां जे अॻियां अल्लाह जे कलाम करीम जा जेके सुहिणा अल्फाज़ पढ़िया आहिनि, अव्वल अर्ज़ कंदुसि त इन्हनि जो नुज़ूल कीअं थियो, इन्हनि जे नाज़िल थियण जो वजह ऐं सबब छा आहे, कीअं इहे अल्फाज़ अल्लाह जे कलाम करीम जा नाज़िल थिया। उन खां पोइ टाइम जे अंदरि टाइम खे नज़र में रखंदे असल मक़सद मौज़ूअ ते अर्ज़ कंदुसि। क़ुरान करीम जे समझण जे लाइ अल्लाह जे क़ुरान पाक जा तफ़सीर पढ़बा आहिनि। उन्हनि आलिमनि जूं महिनतूं, मशक्क़तूं, रातिनि जा उजागा
जंहिंमें बिजलीअ जे न हुजण जे बावजूद ऐं दुनिया जे ज़ाहिरी ॿी रोशनीअ जे घटि हुजण जे बावजूद तेल जे ॾींहंनि ते वेही रातिनि जो रातियूं अल्लाह जो क़ुरान सम्झो, पढ़ियो, सम्झायो ऐं उन जा तफ़सीर लिखिया। उहे लिखनि था त जॾहिं बदर वारी जंग लॻी, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मक्के जा काफ़िर हमले आवर थिया। मक्के खां सफ़र करे मदीने खे तक़रीबन 70 किलोमीटर बदर जो मैदान आहे, उते आया। हुज़ूर सुहिणा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां जवाबी कार्रवाई ला, दिफ़ा जे ला 313 सहाबी पाण सां वठी ऐं बदर जे मैदान पहुता। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हुननि वटि हथियार बि घणा हुआ। हुननि वटि 1000 मुसल्लह माण्हू हुआ ऐं हेॾां 313 हुआ। उन्हनि वटि कहिड़ी सवारी ही, कहिड़ा हथियार हुआ। हिकु अल्लाह जी बानी पंहिंजे शेर में ॿुधायो, चथो थे इनके पास 2 घोड़े छज़र हैं 8 शमशीरें। 2 घोड़ा छज़र हों 8 तलवारों थे इनके पास 2 घोड़े छज़र हैं 8 शमशीरें। बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें। तफसील में मां न वेंदुसि, सिर्फ एतिरो अर्ज़ कयां त बदर जे जंग में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन शरीक थी न सघियो हो। वजह छा हो जो हज़रत उस्मान खे मुस्तफ़ा करीम जी न्याणी हज़रत रुक़िया निकाह में हुई। उहा संदन कुंवार ही, उहा बीमार हुई। उन जे बीमार हुजण जे करे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फरमायो त उस्मान तव्हां इते रहो, मुंहिंजे न्याणीअ जी तीमारदारी कयो, इलाज कयो, संभाल कयो। जंगे बदर में गाज़िन के जेको अल्लाह ताला अजुर दींदो ओहो इते वेठे तोखे मिलंदो। जो कुछ उन्हनि खे माले गनीमत मिलंदो उनमें तुंहिंजो भी हिस्सो होंदो, छो त तूं मुस्तफ़ा जे हुकुम सां रही थो ऐं मुंहिंजे न्याणीअ जे करे रही थो। नारा बंद कर, टाइम के दिस, नारा बंद कर, टाइम के दिस। सुभान अल्लाह जो आवाज कढो त तव्हांजी वॾी महिरबानी। छो त हिरियल आहियो न त मौलवी चवे त पोइ सुभान अल्लाह चइबी। पाणे चई क़यामत जा कारा कीअं थींदव। वरी मलाइक लिखनि, अल्लाह जा फ़रिश्ता लिखनि त ही के पक्का मुस्लमान हन जो क़ुरान ॿुधी दिलि ठरे नथी ऐं सुभान अल्लाह पाणे था चवनि। इहा ॻाल्हि तव्हांखे ॾुखी लॻंदी, तंहिंजे करे जे नथी ॻाल्हि वणे त न चओ, जे वणे त पाणे चओ। मौलवी तव्हांखे मिंथ न कंदा आहिनि। सुहिणे मदीने वारे जे हुकुम ते हबीबनि जे इरशाद ते सैयदना उस्मान रहियो। छाजे करे जो उन जे घर में नबी साईं जी न्याणी हुई हज़रत रुक़िया। असां अहल सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आ, तहक़ीक़ आ, सबूत आ क़ुरान ऐं हदीस मां त मुंहिंजे दिल भर नबीअ जूं सॼियूं न्याणियूं अॻिजायूं न, सुलभी न्याणियूं, नसबी न्याणियूं, सैयदा खदीजतुल कुबरा मां न्याणियूं 4 आहिनि। घणियूं आहिनि? ॾाढा ॻाल्हा। मां मज़हबी शाइरी कंदो हां, धिक नहीं थाबन वारन वारी शायरी न,
गंद करण वारी शायरी न जन के तव्हां वॾो अदीब चवंदा आहियो साईं वॾो अदीब आहे वॾो शाइर आहे चप चोरे थो त वात गिग में शराब में भरियो पियो आहे रुगी मजाज़ी औरतुनि जूं ॻाल्हियूं वेठो कंदो आहे मां ख़ुदा खां पनाह घुरां थो मुंहिंजी शाइरी हूंदी त इहा अल्लाह जे हमद में हूंदी या सुहिणे नबी जे सना में हूंदी या सहाबनि जूं मनक़बतूं हूंदियूं या मुंहिंजे कामिल पीर जी मनक़बत हूंदी वरी खसी वेंदे मूं पंहिंजे शेर में अर्ज़ कयो आहे हबीबन जूं न्याणियूं सॻियो चार आहिनि मञनि चार जैतन जा बेड़ा पार आहिनि बुनियादी शइ आहे मां अल्लाह ताला जा करोड़ी शुक्र थो अदा कयां जो अल्लाह ताला मूंखे अहिड़ी शाइरी नसीब कई आहे हबीबन जूं न्याणियूं सॻियो चार आहिनि मञनि चार जैतन जा बेड़ा पार आहिनि बनातिक जो क़ुरान में ज़िक्र आहे मगर कन कयो को न को फ़िक्र आहे करे ज़िद कंदा टिन जो इनकार आहे मञनि चार जैतन जा बेड़ा पार आहिनि हबीबन जूं न्याणियूं सॻियो चार आहिनि मञनि चार जैतन जा बेड़ा पार आहिनि सैयदा रुक़िया हबीबन जी शहज़ादिया बीमार ही हजरत उस्मान गनी उन में शरीक न थियो हो हजरत अनस बिन नदर बि बदर में शरीक न थियो हो हजरत तलहत बिन बदर में शरीक न थियो हो हजरत साद बिन अबी वकास ऐं कुछ सहाबी रहिजी विया हुआ उन्हनि अल्लाह ताला खां दुआ घुरी ऐं अहद कयो हो त मुंहिंजा मौला वरी जे जंग जो मैदान थियो त असीं पंहिंजा सिर तिरनि ते रखे ऐं मैदान मल्हाए ॾेखारींदासीं आवाज़ मज़ो नथो करे खंघ थियो मां सम्झां थो लंगर खे त छिकियो वरी मथां थधो पाणी त पोइ आवाज़ वेहरो निकिरंदो न मुंहिंजे दिल बर हबीब जा आशिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के अल्लाह ताला फतह अता फरमाई वरी उहद जी जंग जो मैदान जो आयो त हजरत अनस बिन नदर एतिरो लड़ियो ऐं विढ़ियो जो ॿियनि चयसि त ख्याल कर पंहिंजे जान जो पंहिंजे वजूद खे हलाकत में न विझ फरमान लॻो मूंखे उहद जे पथरनि मां जन्नत जी सुरहान पई अचे जंग खत्म थियण खां पोइ ॾिठो हुयो त हुनजे जिस्म ते 88 ज़ख़्म हा तलवारनि जा तीरनि जा नेज़नि जा खंजरनि जा हज़रत तलहत मुस्तफ़ा करीम जे पाक ज़ात जे मथां जेके तीर पे आया उन्हनि खे पंहिंजे हथ सां हटाईंदो थिए वियो ऐं एतिरा तीर लॻा जो हथ में सोराख थी विया जे अटे छाइण वारो पुरण हूंदो आहे ईअं हथ थी वियो हबीबन करीमन फरमायो तलहत फिल जन्नत साद बिन अबी वकास एतिरा तीर हया जो महबूब राज़ी थी फरमाया साद फदाक अबी व उम्मी साद तीर हण मूं मुस्तफ़ा जी अम्मा ऐं बाबो तोता कुर्बान अंदाज़ो त लॻायो सॼी दुनिया चवंदी आहे
असी मुस्तफा ता कुर्बान, असा जो मां पी नबी ता कुर्बान। पर छा मुस्तफा जे सहाबी जो मकाम जो मुस्तफा खुद तो फरमाए, फिदाक अबी व उम्मी सद तीर हर मुझो मां पी तो ता कुर्बान। इहे मैदान जा मर्द हा। हजरत सैयदना हमजा उहद में शहीद थियो, हजरत अनस बिन नदर शहीद थियो। हिकड़े सहाबी के गिचीअ के तलवार लगी, जमीन ते आयो, हुजूर सोना 2-3 फुट परे बीठा हा। अर्ज करे हा त साईं हली आ, थी सघियो थे, पर न पंहिंजे हथन ते ज़ोर ॾेई ऐं हबीबन ॾे वधण लॻो आ, वधण लॻो आ, सिरण लॻो आ। ॿई चप मुस्तफा करीम जे कदम ते रखे चुम्मी ॾे के तो फुज़्त बिरब्बिल काबा। हिक उर्दू वारे बाने तर्जुमो कंदे फरमायो, निकल जाए दम तेरे कदमों के नीचे, निकल जाए दम तेरे कदमों के नीचे, यही दिल की हसरत यही आरज़ू है। कदम चुमंदे जान कुर्बान कयाओ, तीर सहदे जान कुर्बान कयाओ, तलवारों सहदे जान कुर्बान कयाओ। जेको वायदो कयो हुयाओ, अल्लाह फरमायो मिनल मोमिनीन रिजालुन सदकू मा अहदुल्लाह अलैहि। मोमिनन मां उहे मर्दन जेके अल्लाह सां वायदो करे सच्चो करे ॾेखारियो अथनि। फमिनहुम मन कदा नहबहु, उन्हनि मां उहे बुहा जन पंहिंजो वाइदो पूरो करे ऐं पंहिंजी जान अल्लाह जे हवाले करे छॾी, पोइ ते न पिया सुस्त न थिया, काहिल न थिया। वमिनहुम मन यंतज़िर, कुरान पाक जे मुफस्सिरन लिखियो त के उहे आहिनि जेके शहादत जे इंतजार में आहिनि। वमा बदलू तब्दीला, अल्लाह फरमाए थो तब्दीली न कयूं। माण्हू चवंदा त नबी पाक खां पोइ दीन में फेर फार कयूं, कुरान पाक में फेर फार कयूं, फलाणी फलाणी ॻाल्हि में फेर फार कयूं। अल्लाह ताला फरमायो वमा बदलू तब्दीला, कंहिं बि क़िस्म जी तब्दीली कोन आंदो। दीन मल्हायो, ईमान मल्हायो, कलमो मल्हायो। बाक़ी जेको शहादत जे इंतजार में हो, ओ हजरत उस्मान ज़िन्नूरैन हो। सने नबी पाक पंहिंजी न्याणी हजरत रुक़िया खे नता कई। उहा जॾहिं बदर वारी जंग जे दौरान ख़ुदा खे प्यारी थी वई त वरी मुस्तफ़ा करीम खेसि पंहिंजी ॿी न्याणी उम्मे कलसुम अता फरमाई। जॾहिं उहा बि गुज़ारे वई त हबीबन फरमायो, उस्मान जेकॾहिं मूं वटि 40 न्याणियूं हुजनि हा, हिकिड़ी दुनिया छॾींदी वञे हा त ॿी तोखे ॾींदो वञा। एॾो प्यारो आहे मुस्तफ़ा खे। मुंहिंजे हिकिड़े शेर में आ, हज़रत उस्मान जी अज़मत ॿुधो, ॾाढा केरु तोखे सुभाणे अल्लाह चवराईंदो, बोली आशिक़ मुंहिंजी जान आहे। हज़रत उस्मान जी अज़मत ॿुधो, जन्नती उन जान जी अज़मत ॿुधो। मुस्तफ़ा जे पुफीअ जे न्याणीअ जो पुटु उन अज़ीम शान जी अज़मत ॿुधो। हबीबन करीमन जी ज़ात एॾो प्यारो सहाबी आहे, एतिरो जानसार सहाबी आहे। इंतज़ार में हूंदो हो त महबूबन जो हुक्म थे त अदा करे ॾेखारिया, पूरो करे ॾेखारिया, बजाणे ॾेखारिया। ऐं जीअं कलमूं पढ़ियो हुयाई, तीअं तकलीफ़ूं ॾिठाई,
तीअं ॾुख ॾिठाई। संदसि चाचो हो हकम बिन आस, उन हज़रत उस्मान गनी खे ज़ंजीर सां पेर ॿाहूं सोढ़ा करे ॿधी हिकिड़े जबल जे पत्थर वधियल में टंगे छॾियो हो। केरु उते न पियो अचे, काफ़िर न पिया अचनि। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो आहे, ॿियो ॾींहुं गुज़रियो आहे, टियों ॾींहुं गुज़रियो आहे, ॿधो पियो आहे, टंगियो पियो आहे। 3 ॾींहं पूरे थियण ते चाचो आयो, उस्मान इस्लाम छॾींदे या न? चए थो चाचा कॾहिं बि कोन छॾींदुसि, तो त 3 ॾींहं ॿधो आहे, पर जे 3 साल ॿधी छॾी त बि उस्मान जे रग रग मां कलमे करीम जो आवाज़ ईंदो। तव्हांखे न केरु चांहि खीर पती थो प्यारे त अक़ीदो फेराए छॾे। थधी बोतल मिली न, अबो ॾाढो सुनी, ही ॿिए पासे पिण हणंदो थो वठे। अल्लाह शल पनाह में रखे, खुदा शल ढके। मां पंहिंजे पीर भाइनि खे अर्ज़ु कंदुसि त होशियार रहो, अव्हां में अंदर के अहिड़ा माण्हू घुसण जी कोशिश था कनि जेके यज़ीदी ज़हन जा आहिनि, जेके चवनि था त यज़ीद बि जन्नती थी सघे थो, जेके चवनि था यज़ीद जो ॾोह कहिड़ो हुयो, जेके चवनि था मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह है। अल्लाह ताला पनाह में रखे। वली विया त छुटा का शइ कान्हे, उन्हनि जो ज़हन हाणे इते आहे त हेॾी वॾी जमात सालिहनि कामिलनि जी पई ठहे, इन्हनि में घुसी वञो, इन्हनि में अंदर दुफेर पैदा कयो। अल्लाह ताला शरअ सां तव्हांखे पनाह में रखंदो। अहिड़नि माण्हुनि खे नज़र में रखो, अहिड़नि माण्हुनि खे ख्याल में रखो, अहिड़नि जी सोहबत खां बचो। इन्हनि जी निशानदेही करे खुली ॿुधायो त ही मुस्तफ़ा करीम जे ज़ात बरकाती प्यारनि कामिलनि वलीयनि जे रस्ते ते न आहिनि। जमायत में घुसी करे हम बदनज़मी पैदा कंदा, माण्हुनि खे मौक़ो ॾींदा। उहे चवंदा बा तव्हांजा जमायती हीअं था चवनि, अव्हां जा हीअं था चवनि, अव्हां जा हीअं था चवनि। ख़ुदा असां तव्हांखे अहिड़नि खां बचाए। असांजो अक़ीदो आहे त अल्लाह जे महबूब जा सहाबी बि बरहक आहिनि, मुस्तफ़ा जा बचड़ा इमाम सुहना बि बरहक आहिनि। सैयदना उस्मान मारूं खाधियूं, सैयदना उस्मान खे तकलीफ़ूं आयूं, पर कॾहिं बि पाण अल्लाह जे दीन खां पोइ ते न हटियो, अल्लाह जे क़ुरान खां पोइ ते न हटियो। एतिरो अल्लाह ताला उनखे शौक़ ॾिनो हो जो मदीने वारे जे हुक्म जे इंतज़ार में हूंदो। जॾहिं बि नबी साईं सॾींदा हुआ, फरमान कंदा हुआ, हुकुम कंदा हुआ त जी जी चवंदो। जंग जे लाइ हुज़ूर फरमायो त जंग जे फंड में मदद ॾियो, हिस्सो ॾियो। तव्हांखे जेकॾहिं असीं चवंदासीं त तव्हांजो जवाब छा हूंदो? बाबा अल्लाह पंहिंजो घर पाणे ठाहींदो। तव्हां मौलवी छो था चओ? पर अल्हम्दुलिल्लाह असांजे कामिल मुर्शिद सजन साईं हाणे जदीद माहौल खे ॾिसी करे ऐं इजाज़त ॾेई छॾी आहे त दीनी कम जे लाइ माण्हुनि खे भली चओ, मदारस लाइ मसाजिद जे लाइ भली चओ, अल्लाह जे दीन खे अॻिते आणण जे लाइ चओ। दरगाह जा इदारा छा रखा थी आहे, मस्जिद ॾे निहारियो, मदरसे ॾे निहारियो। अचे फेज़ ॾिस मुंहिंजे दिलदार जो, अल्लाह अबा दियार जो, पीर सजन पगेदार जो दोस्त। अचे फेज़ ॾिस मुंहिंजे दिलदार जो दोस्त, अचे फेज़ ॾिस मुंहिंजे दिलदार जो, अल्लाह अबा दियार जो, पीर सजन पगेदार जो दोस्त। अचे फेज़ ॾिस मुंहिंजे दिल उमर जी आका, अबू बकर जे भर में तूं रख, उस्मान जी आका उमर जे भर में तूं रख, अली जी सुहिणा उस्मान जे भर में
तू रख पत्थर रखण खां बाद पाण फरमाया हाउलाइल खुलफा मिन बादी मूंखां पोइ ही खलीफा हिन ई तरतीब सां हूंदा दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह हबीबन जी ज़ात बरका ज़ाहिरी बुरको मटायो ज़ाहिरी छो थो चवां जो मुंहिंजो ईमान त मुंहिंजो दिलबर नबी अॼु बेज़िंदा हिकिड़ी बरज़खी हयाती कबर में मलाइक थारे विहारे पुछंदा रब कहिड़ो अथई नबी कहिड़ो अथई दीन कहिड़ो अथई इहा बरज़खी हयाती त काफ़िर खे बि मिलंदी उन खां बि सुवाल जवाब थींदा पर मुंहिंजो ईमान ऐं ठुड़कू ईमान न दलीलनि सां सबूतन सां मुंहिंजो ईमान आहे त असांजो दिलबर नबी अॼु बि अहिड़ो ई ज़िंदा जहिड़ो मेराज वारी रात ज़िंदा हो जंगे बदर उहद में ज़िंदा हो उम्महातुल मोमिनीन सां ज़िंदगी गुज़ारींदे ज़िंदा हो सहाबन खे निमाज़ूं पढ़ाईंदे ज़िंदा हो मुंहिंजो आका अॼु बि अहिड़ो बल्कि इन खां वधीक ज़िंदगी ताक़त रखण वारो आहे अल्लाह ताला जा करम अल्लाह ताला जा एहसान अल्लाह ताला जी मेहरबानी आहे असांजो अक़ीदो खुलियल आहे मुनाफ़िकन वारो न लिम चिम वारो न यूं तूं वारो न खुलियल अक़ीदो आहे असांजो महबूब ज़िंदा ये तुंहिंजो अक़ीदो बाए हथ मथे खणी चयो त मां ॾिसां ऐं ॿुधां दिलबर नबी जा आशिक़ जंहिंखे घुरे जॾहिं घुरे जिते घुरे सिजाॻीअ में दीदार कराए त बि कराए सघे थो जे निंड में महिरबानी करे त बि करे सघे थो मुझे आका जा आशिक़ो मुझे हबीब जा परवानो हजरत हबीबन करीम जे ज़ाहिरी रहलत खां पोइ अबू बकर सिद्दीक़ खलीफ़ो थियो आहे उन खां पोइ उमर फारूक उन खां पोइ उस्मान गनी थियो आहे उन जे पोएं अरसे में अब्दुल्ला बिन सबा नाले हिकिड़ो यहूदी पाण खे मुस्लमान सॾराए मुस्लमाननि में घुसी वियो ऐं आहिस्ते आहिस्ते अक़ीदो ठाही माण्हुनि जो त नबी पाक जी ज़ात बरकाती प्यारे सैयदना अलीउल मुर्तज़ा सां मोहब्बत रखो सभिनी चयो मोहब्बत हक़ आहे असांजो बि ईमान आहे तुंहिंजो बि ईमान आहे शेर ख़ुदा जी मोहब्बत हक़ आहे वरी ॿिए ॾाके ते आंदई त जे मोहब्बत आहे त जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे उनखे ॿिए खां भलो सम्झबो आहे माना अलीउल मुर्तज़ा ॿियनि खां भलो आहे हालांकि असांजो अक़ीदो आहे जमहूर सहाबन जो अक़ीदो आहे उलमा औलिया जो अक़ीदो आहे ख़ुसूसन नक्शबंदी सिलसिले जे मशाइखनि जे सिलसिले जो त मुर्शिदी हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे असांजो अक़ीदो आहे त मदीने वारे घोट ऐं ॿियनि नबीअनि खां पोइ भलो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ भलो मुझे दिलबर नबी फरमायो मा तलअत शम्सन वला गरबत अला अहदिन अफदल मिन अबी बकर अबू बकर खां सवा कहते बि सिज न भरिवान लथो आहे जेको अबू बकर खां भलो हुजे जमहूर जो अक़ीदो इहो आहे खुद शेर ख़ुदा जो अक़ीदो आहे त जेको मूंखे अबू बकर खां भलो चवंदो उनखे मां 80 देरा हथ हणंदुसि बुहतान थो बधे कूड़ थो हणे अबू बकर सिद्दीक़ असांजे दिलबर नबी जो प्यारो सभिनी सहाबन में अफजल आला ऐं मर्तबे ईमान में मथा हजरत उस्मान गनी जो दौर आयो उन इब्ने सबा यहूदी माण्हुनि खे दर्जे बि दर्जे अॻिते आंदो
हज़रत अली अफ़ज़ल चे अफ़ज़ल तपो उनखे खिलाफत अव्वल छो न मिली? हज़रत अबू बकर के उमर के छो मिली? उस्मान के छो मिली? वरी टियों ॾाको वांदई त भला जे उन्हनि खे खिलाफत मिली तो ही नऊज़ बिल्ला नाहक ते हा। जे नाहक ते हा त उन्हनि जो क़ुरान पाक में शान छो आयो? नतीजो कढई त क़ुरान फिरियल आ, क़ुरान घटि वधा, क़ुरान पूरो न आहे। क़ुरान मां आयतूं कढियूं वयूं आहिनि। इएं करे करे माण्हुनि जा ईमान ख़त्म कई। उन जे तलकीन ते, उन जे सुहबत ते हिकिड़ो टोलो तयारु थियो जन हज़रत उस्मान जे ख़िलाफ़ बग़ावत कई। घेरो करे साईं जे घर के बीही रहा। तारीख़ पढ़ो पर पढ़ण जो शौक़ घटि आहे। दाल महांगी भली हुजे, किताब महांगो न हुजे। दाल भली महांगी हुजे, बसर महांगा, डीज़ल भली चढ़ी वञे जो हारी वेचारो ट्रैक्टर जे ख़र्च में रोटी पकाए, पर किताब महांगो न हुजे। मुझे पीरीअ खे मां अर्ज़ कयां, हज़रत उस्मान गनी के हज़रत अली अल मुर्तज़ा ऐं ॿियनि सहाबनि चयो तव्हां हुकुम कयो इन बग़ावत कंदड़नि सां जंग कयूं। मुझे सुने छा फरमायो? अली अल मुर्तज़ा जी उस्मान के बिला मुझे कमरे जे रोशनदान ॾे निहार। ॾींहुं रात नाहे, रोशनदान खां सिज जी रोशनी अंदर पई थी अचे। उस्मान गनी फरमायो शेरे खुदा इन रोशनदान खां हाणे मूंखे दिलबर नबी दीदार करायो। कोन चई सुभान अल्लाह? किथे चई सुभान अल्लाह? हथ मथे किथे खई थकल? अबा दीदार कराई रोशनदान खां। तो मज़ार मां कीअं निकितो? न पर लथा, न चादरूं लथियूं, न मज़ार जे मथां जेका फर्श बंदी थियल न उहा टुटी, न दरवाज़ा खुलिया। कीअं निकिरी आयो? अहिड़ा माण्हू बि आहिनि। मुहीर हदीस पाक जे किताब शमाल तिरमिज़ी जो शरह लिखियो आहे। जंहिं शमाइल जे लाइ मुहद्दिस चवंदा आहिनि त जंहिंजे घर में शमाइल आहे तंहिंजे घर में ॼण मदीने वारो पाण वेठो। ॿिनि जुल्दनि में उहो मूं तव्हांजे लाइ ऐलान कोन थो कयां वेकिरे जे लाइ, छो त मां ॾिसां थो त कमु चढ़ियल आहे। तंहिंजे करे मां हिन जलसे में हाणे काफ़ी सालनि खां किताब न आणींदो आहियां। भली ॿिया बुलड़ो वठनि, मुंहिंजा त किताब झंग झर में हली था वञनि। उन शमाल जे शरह लिखंदे मूं ॾिठो त वॾा वॾा आलिम बि पेर तिरकी विया अथनि त कीअं नबी साईं ॿाहिरि निकिरंदो, कीअं ॿाहिरि ईंदो। मूंखे हिकिड़े चयो त इहो कीअं थो थी सघे? मूं चयो अदा मलाइक क़ब्र में पुछाणे जे लाइ ईंदा आहिनि? कि हा। मयत खे दफ़न करे माइट मोटंदा आहिनि। अञा उन्हनि जे मोटनि ते जुतीअ जे चीचट जो आवाज़ ॿुधे पियो त मुनकर नकीर अचनि था। चयोसीं हा। मूं चयो पोइ क़ब्र खोटींदा आहिनि? न साईं। मूं चयो भला क़ब्र में अंदरि वेही रहंदा आहिनि? न साईं, पुछाणो करे निकिरी वेंदा आहिनि। मूं चयो पोइ न ईंदे क़ब्र खुली न वेंदे क़ब्र खुली। मलाइक मुस्तफ़ा जे नूर जी चमक आहिनि। जेकॾहिं चमक ईअं अची सघे थी त मुंहिंजे दिल पर नबी खे केरु थो रोके सघे? हा इहा ॻाल्हि आहे। मूं चयो आहे आहे चाचा। ख़ुदा जा बांधड़ो सैयदना उस्मान जो अक़ीदो ॾिसो। चए थो त नबी साईं मूंखे हिन रोशनदान खां हाणे दीदार करायो।
वरी अलीउल मुर्तज़ा बि तस्लीम थो करे, इनकार नथो करे। नतीजो छा निकतो त असां तुंहिंजो अक़ीदो हक़ सच्चा। नबी जॾहिं अचे, जिते अचे, जीअं अचे, निंड में अचे, सजागी में अचे, अची सघे थो। इहो ई अक़ीदो अलीअ जो बि आहे, उस्मान जो बि आहे, जो उन्हनि इनकार न कयो आहे, हिकिड़े बयान कयो आहे, ॿिए तस्लीम कयो। छा फरमायो हबीबन उस्मान? जी आका, अल्लाह ताला तोखे शहादत जी कमीस थो पाराए। माण्हू चाहींदा त लाहे न लाहे जा, रोज़े सां ही क़ुरान करीम अॻियां रखियो थी, तिलावत पियो करी, शहीद थी अच। तुंहिंजे रोज़े खोलण जी अल्लाह ताला जन्नत में इफ्तार पार्टी रखी आहे। जो रोज़ो जन्नत में खोलींदे मां मुस्तफ़ा बि तोसां गॾु हलंदो मां। सोने उस्मान जी शहादत थी, अल्लाह ताला के प्यारो थियो। वही महीनो आहे ज़ुल्हज जो महीनो, इन में शहादत थी आहे। हज़रत इब्न अब्बास नबी करीम जो सोट तो फरमाए त असां जॾहिं उस्मान गनी खे कुल्हो ॾेई ऐं जन्नतुल बक़ीरे खणी पिया हलऊं, कन चयो जनाज़ो आहे, अल्लाह खाली खट खयो था हलो। मूं चयो न जनाज़ो आहे, पर मूं दिल पर नबी खां ॿुधो हो। साईं फरमायो जॾहिं उस्मान दुनिया तां शहीद थी, बुरको मटाईंदो, उन जे जनाज़े निमाज़ में 70,000 अल्लाह जा मलाइका ईंदा, उहे जनाज़े में शरीक बि थिया हल त कुल्हो ॾयो खयो बि हलनि पिया। चओ सुभान अल्लाह। ही आहे हज़रत उस्मान, ही आहे उन जी शहादत जो मुख़्तसर ज़िक्र। उन जो एॾो त वॾो शान आहे जो हिकिड़ो माण्हू मरी वियो, नबी साईं वटि क़िबला तां जनाज़े निमाज़ पढ़ायो। साईं फरमायो तव्हां पढ़ो, मां न हलंदुसि। क़िबला तां जंहिं ते बि हलंदा आहियो, फरमायो हिन ते मां न हलंदुसि। साईं छो? फरमाई था इन्नहु कान युबग़िज़ उस्मान, इन्हे जे दिल में उस्मान जी मोहब्बत न हुई। इन्हे जे दिल में उस्मान जी मोहब्बत न हुई, इहो मोहब्बत न रखंदो उस्मान सां। इन जे करे मूं मुस्तफ़ा जी दिल नथी चवे त मां इन जे जनाज़े ते। त मुंहिंजा पहिरीं ॿियनि आलम जे टाइम खे नज़र में रखंदे मां पंहिंजे बयान खे पूरो थो कयां। अल्लाह ताला फरमायो फमिनहुम मन क़दा नहबहु वमिनहुम मन यंतज़िर वमा बदलू तब्दीला। को पंहिंजो वाइदो पूरो करे ऐं मुद्दत पूरी करे थो, को शहादत जे इंतज़ार में आहे ऐं अल्लाह जे प्यारनि दीन में तब्दीली न आंदी। जेको दीन मुस्तफ़ा ॾिनो हो, अबू बकर सिद्दीक उन ते रहियो, उमर फारूक उन ते रहियो, उस्मान गनी उन ते रहियो, हैदर करार उन ते रहियो, हजरत हसन हुसैन उन ते रहिया, बाक़ी रहियो यजीद। सो यजीद जहिड़ो बेरहम ज़ालिम दुनिया ते न आयो न ईंदो, जंहिं एॾा कलूर कया हा जेके तारीख़ पढ़ंदे अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा। अल्लाह ताला जा माण्हू साईं जनी मनक़बत साईं फरमायो त ॿुधा ठाहियूं त खोर अथमि पर यादि कोन्हे। हिकिड़ो त मशहूर तव्हां वटि, ख़ुदा जा प्यारा सजण सोभारा, खुदा जा प्यारा सजन सोभारा, विलायत जो तू वाली आ इज्जत तुझी आली। खुदा जा प्यारा सजन सोभारा। अल्लाह मुझी हाज़िरी कबूल करे, तव्हां जो ॿुधण विहण कबूल फरमाए। सुबुह जो वरी जेके कर्म जा ककर वसंदा अल्लाह ताला उन में शामिल थियनि, हाज़िर थियनि ऐं दीदार जी दौलत नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।
सुभान अल्लाह।